सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों नाज़रीन गंबर जे सीनियर साफ़ी ज़ाहिद जामड़ो ते बबरलो पुलिस पारा मंशिया जो कूड़ो केस दाख़िल करण खिलाफ रानीपुर जे साफ़िन जो प्रेस क्लब रानीपुर आडो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जे अगवाणी लियाकत मेमन, शकील शेख, शबीर जाफरी, रज़ा राजपल, सरबत निसार भुट्टो, नियाज़ मोहम्मद जामड़ो, अमीर शाहानी, सनाउल्ला जामड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर रहीम सोलंकी जी ख़बर मूजिब उन मौके ते उन्हनि चयो त पुलिस साफ़ी ज़ाहिद जामड़ो ते हक़ सच जी सज़ा ॾिनी पई वञे जंहिंजी जेतिरी मुज़म्मत कजे उहा घटि आहे। उन्हनि चयो त ज़ाहिद जामड़ो मथां मन घड़त केस ख़तमु करे ज़ाहिद सां इंसाफ़ कयो वञे। उन्हनि इहो पिणु चयो त ज़ाहिद जामड़ो अकेलो नाहे, सॼी सिंध तोड़े पाकिस्तान जा साफ़ी ज़ाहिद सां गॾु आहिनि। एसएसपी खैरपुर एसपी खैरपुर शेम पुलिस गर्दी बंद करो, साफ़ियन सां गुंडागर्दी बंद करो। ज़ाहिद जामड़ो खे कूड़े केस में गिरफ़्तार करे मथां सख़्त तशद्दुद करण वारे एसएसपी खैरपुर जे अमल जे ख़िलाफ़ प्रेस क्लब मीरपुर बठोरो ॻियां आकाश ज़हूर, अब्दुल गफूर मेमण, करीमदाद जांडियो, ॾाॾा शोरो, शौकत सूमरो, लतीफ़ ज़हूर ऐं ॿियनि जी अॻवानी में वॾी तादाद में सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं सहाफ़िन एहतिजाजी मुज़ाहिरो करे ज़ाहिद जामड़ो तां कूड़ो केस ख़तमु करे खेसि आज़ादु करण जो मुतालबो कयो। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया ख़ान खुश्क मूजिब सहाफ़िन चयो त सहाफ़ीअ खे तहफ़ुज़ फराहम करियो, पुलिस गर्दी बंदि करियो ऐं सहाफ़िन खे हिरासत करणु बंदि करियो जा नारा पिणु हंया। उन मौके ते एहतिजाज में सहाफ़िन, सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कंदे चयो त ज़ाहिद जामड़ो तां कूड़ो केस ख़तमु करे खेसि फौरी तौर ते आज़ादु करे एसएसपी खैरपुर खे न हटायो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।